महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदक़े अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तामा सदक़े अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तमा सदक़े अची अर्ज़ कयो अमड़ी साईं सुई मां विञाई अची अर्ज़ कयो अमड़ी साईं सुई मां विञाई सनी सुई लाए कमरो रोशन करण तमा सदक़े महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदक़े। सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सारी रात सुभान जागी जिन याद कयो उनजी अब्दुल लतीफ़ चए मिठी लधोमान कोड़े कन सलाम अचो आ गयो हुनजे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हांजी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। प्रोग्राम अज़मत रमज़ान में अव्हांखे भली कार चऊं था। दुआ इहा आहे त अव्हां शाल जग में सराह हुजो ऐं जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो महकंदा रहो बहकंदा रहो पंहिंजनि सां प्यारनि सां घर भातियुनि सां हमेशह प्यार ऐं मोहब्बत सां गुज़ारियो ख़ुशि अख़लाक़ी सां गुज़ारियो। हमेशह जिथे बि हुजो अव्हां पंहिंजे कम सां ऐं पंहिंजे किरदार सां सभिनीनि जे दिलनि में ख़ासि घर ऐं गहरा मक़ाम जुड़ियो। नाज़रीन, प्रोग्राम ख़ूबसूरती सां स्टार्ट थी चुको आहे ऐं सईदा आलम जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो प्यारो ऐं ॾाढियूं सुठियूं ख़ूबसूरत लाइनूं जिन सां प्रोग्राम जो आगाज़ थी चुको आहे। ऐं हीअ जेका ट्रांसमिशन आहे समूरी ट्रांसमिशन असांजी जेका रोज़ा हूंदा 3 रोज़ा उन्हनि में असांजो ऐं अव्हांजो साथ रहंदो ऐं ट्रांसमिशन सुबुह जे टाइम ते बि हूंदी आहे, सहरी जे वक़्तु बि हूंदी आहे ऐं इफ़्तार जे वक़्तु बि ट्रांसमिशन अव्हांजे लाइ हूंदी आहे। त ट्रांसमिशन जी ॻाल्हि कंदी हलां त असां सां ख़ासि ताउन कयो आहे जेके मसाला आहिनि मलका मसाला ठाहिण वारनि ऐं मलका मसाला जेकॾहिं तव्हां ॾिसो त डिफरेंट मसाला आहिनि, काफ़ी सारा मसाला आहिनि जेके तव्हां घर में पीसणा नथा पवनि, जेके तव्हांखे ग्राइंड नथा करणा पवनि, तव्हांखे मशीन नथी खणणी पवे, तव्हांखे मिर्च खणी करे हुन में विझणा नथा पवनि, तव्हांखे पीसणा नथा पवनि, पर तव्हांखे हिकिड़ो रेडीमेड पैक्स मिलनि था जेके तव्हां वठो घर में इस्तेमालु कयो ऐं ॾाढा ईज़ी हूंदा आहिनि। कुकिंग जे दौरान तव्हां उहे मसाला जेकॾहिं इस्तेमालु कयो था त ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हांजी कुकिंग बि थी सघे थी ऐं वरी लज़त बि हूंदी आहे। अच्छा, वरी लज़त पकड़ियो आहे सिहत जो राज़, त ॾाढो सुठो हिकिड़ो ख़ूबसूरत स्लोगन बि आहे। ऐं नाज़रीन आऊं ॿुधाईंदी हलां त हुन सां गॾोगॾु टेंग ठाहिण वारनि बि प्रोग्राम सां तावन कयो आहे। ऐं हाणे जेकॾहिं रमज़ान जी पाण ॻाल्हि कयूं त रमज़ान जो महीनो ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो सुठो महीनो बरकतुनि भरियो महीनो आहे ऐं हिन महीने में वरी ख़ासि इबादतुनि जे लाइ बि वक़्तु मिलियलु हूंदो आहे। ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हूअं त ॾाढो बिज़ी हूंदा आहियूं, पर वरी हिन महीने में स्पेशल टाइम कढणो बि पवंदो आहे ऐं घर में जेके ख़वातीन हूंदियूं आहिनि त उहे ख़वातीन घरनि में रोज़ा रखंदियूं आहिनि, इबादतूं कंदियूं आहिनि, घर में उहो ई रुटीन हूंदी आहे। मॉर्निंग टाइम ॿारनि खे संभालणो पवंदो आहे, पूरे घर खे ॾिसणो पवंदो आहे। त जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं स्पेशल ड्रिंक जी त टैंक जी आऊं ॻाल्हि कंदी हलां त जेकॾहिं अव्हां हाइड्रेट हूंदा, अव्हां जो इम्यून सिस्टम सुठो हूंदो त तव्हां सभु कमु बासानी करे सघो था। त सिहत जी गॾोगॾु ॻाल्हि कंदी हलिजे ऐं आऊं ॻाल्हि कंदी हलां त टैंक जा फ्लेवर डिफरेंट आहिनि ऐं ड्रिंक ॾाढी ईज़ीली तयारु थींदी आहे, सुठी तयारु थींदी आहे ऐं ॿार ॾाढो मज़े सां उनखे पीअंदा आहिनि ऐं जॾहिं दस्तरख़्वान असां सजाईंदा आहियूं त ॿार ॾाढो जल्दी सां अची करे ड्रिंक खणंदा आहिनि ऐं उहे पीअणु पसंदि कंदा आहिनि। सो सईदा आलम हा कंध सां चई रहियूं आहिनि ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एग्री करे रहियूं आहिनि। सईदा आलम, आप क्या कहना चाहेंगी जो स्पेशल ड्रिंक है उसके हवाले से आप बताएं टैंक के लिए? टैंक के हवाले से मैं ये कहना चाहूँगी कि ये ना सिर्फ टेस्ट से भरपूर है बल्कि ताकत से भी भरपूर है। जैसे कि आप जानते हैं कि इसके पैकेट पर भी लिखा हुआ है कि ये कंटेन करता है विटामिन सी, जो कि आपके इम्यूनिटी सिस्टम को मजबूत करता है। और जब आपका इम्यूनिटी सिस्टम मजबूत होगा, जैसे आपने कहा कि इम्यूनिटी सिस्टम अच्छा होगा तो आप रोज़ा भी अच्छे से रख सकेंगे, आपको वीकनेस फील नहीं होगी, आपको डिहाइड्रेशन फील नहीं होगी। अगर आप इसका इस्तेमाल सहरी में भी करें और इफ्तारी में भी करें तो आपको कभी भी प्यास की शिद्दत का एहसास नहीं होगा। तो टैंक हमारे साथ मौजूद है और
इंशाल्लाह पूरा रमज़ान मौजूद रहेगा और हम भी बनाएंगे और इंशाल्लाह आप भी अपने घरों में बनाइएगा और इसका इस्तेमाल कीजिए ताकि आप भी सेहतमंद हो सकें। बिल्कुल ईअं ई आहे नाज़रीन। ऐं जेकॾहिं तव्हां सिहत जो ख़्यालु कयो था ऐं रोज़ा जॾहिं असां रखंदा आहियूं त पोइ वरी असां पाणी ऑब्वियसली घटि पीऊं था ऐं जॾहिं पाणी घटि पीऊं था त ड्रिंक उहा इस्तेमालु करणु घुरिजे जंहिंमें वाइटामिन्स हुजनि, वाइटामिन सी हुजे, वाइटामिन ए हुजे, वाइटामिन बी हुजे, त पोइ असां वरी सेट रहंदा आहियूं ऐं प्रॉब्लम्स वधीक कोन थींदा आहिनि। स्पेशली छोकिरियुनि जी ॻाल्हि कंदी हलां त वरी पोइ थोरो असां केयरलेस हूंदा आहियूं, सभिनीनि जो ख़्यालु रखी वठंदा आहियूं पर पंहिंजो ख़्यालु रखणु विसरी वेंदा आहियूं। त गॾोगॾु जेकॾहिं अव्हां हीअ ड्रिंक यूज़ कयो था त ॾाढो सुठो रहंदो ऐं सिहत ॾाढी सुठी रहंदी। अच्छा सईदा आलम, आप बताएं आज क्या बनाएंगी आप? आज मैं चाइनीज़ पकौड़े बनाऊंगी। हाँ हाँ, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा फिर सईदा आलम, आपसे रिक्वेस्ट है कि आप किचन संभालें क्योंकि किचन को जैसा कि आप कहती हैं ज़्यादा इंतज़ार नहीं करवाना चाहिए तो मैं चलती हूँ किचन की जानिब। बिल्कुल बिल्कुल। ऐं नाज़रीन पाण अॻियां वधूं था। इंतज़ार जो कुझु घड़ियूं हाणे टोड़णु खपनि ऐं जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जो हिकु दफ़ो इंट्रोडक्शन आउं कराईंदी हलां ऐं बिल्कुलु थोरो इंतज़ारु अव्हां कयो। इंट्रोडक्शन जी तरफ़ आउं ज़रूरु हलंदसि पर हींअर सईदा आलम जी तरफ़ हलणु खपे ऐं सईदा आलम खां इहो मूंखे पुछणु खपे त हाणे हू छा इंग्रीडियंट्स यूज़ कंदियूं ऐं जेके चाइनीज़ पकौड़ा आहिनि उहे कीअं ठहंदा। सो सईदा आलम, आप बताएं कि क्या इंग्रीडियंट्स यूज़ होंगे और इसके अलावा किस तरह स्टार्टिंग क्या है, पूरी रेसिपी हमें बताएं। ठीक है, रेसिपी मैं आपको बताते चलूँ। चूँकि चाइनीज़ पकौड़े बन रहे हैं तो उसमें सब्ज़ी का भी इस्तेमाल होगा और चिकन का भी इस्तेमाल होगा। तो फर्स्ट ऑफ ऑल हमने 3 to 4 टेबल स्पून ले लिए हैं गाजर, वो भी क्यूब्स में काट के हमने छोटे छोटे। उसके बाद हमने प्याज इस्तेमाल किया है एक बड़े साइज़ का। उसके बाद हमने चावल का आटा लिया है जो कि पकौड़ों को बहुत ज़्यादा क्रिस्पी बनाता है। 3 से 4 चम्मच हमने चावल का आटा इस्तेमाल किया है। 3/4 कप हमने बेसन का इस्तेमाल करना है और साथ में आधा टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट लिया है जो कि मलका मसालों की तरफ से है। जैसा आपको ताहिरा ने बताया कि मलका मसाले वो मसाले हैं कि जो आपको मेहनत नहीं करनी पड़ेगी रमज़ान में कि पीस कर रखने हैं और ये बनाना है वो करना है, अदरक लहसुन पीस लें, ऐसा कुछ नहीं होगा। आपको पैकेट में मिलेगा जिंजर गार्लिक का पेस्ट, आपको सामने नज़र भी आ रहा होगा। तो ये मैंने उसी में से ले लिया और झटपट से मेरी रेसिपी भी तैयार हो जाएगी। उसके बाद मैंने 1 टेबल स्पून लिया है सोया सॉस और चिकन लिया है मैंने 1 पाव के करीब और मैंने प्यारी सी मज़ेदार सी और सेहत से भरपूर हरी चटनी भी तैयार की है जो कि बहुत ठंडी होती है। तासीर रमज़ान में इसका इस्तेमाल आपके लिए बहुत फ़ायदेमंद शामिल होगा इंशाल्लाह। और फिर तेल का इस्तेमाल करेंगे फ्राइंग के लिए और मसाले मैंने लिए हैं मलका मसालों के और उसमें जो स्पेशलिटी है उनकी यानी पिंक सॉल्ट, हिमालयन पिंक सॉल्ट मैं इस्तेमाल करूँगी जो कि पाकिस्तान में पहली बार मसालों में शामिल किया गया है। 100% खालिस है और 3 दफ़ा साफ़ किया गया है। तो यह आपके लिए बिल्कुल भी आपकी सेहत के लिए मुज़र नहीं होगा, ये मुज़र सेहत अज्जा से बिल्कुल पाक है। जो मलका मसाले हैं ये किचन जैसा कि मलका का है तो हम उसी के मसाले इस्तेमाल कर रहे हैं, उन्हीं की वजह से मैं आज इस किचन में मौजूद हूँ। तो मैं ये भी कहूँगी अगर मैं इसका इस्तेमाल करें तो आप भी ज़रूर कीजिए, इंशाल्लाह आपकी सेहत अच्छी रहेगी और आप बहुत एनर्जेटिक फील करेंगे इनको इस्तेमाल करने के बाद। और मैंने मीठा सोडा ले लिया है आधे चम्मच के करीब और मलका मसालों की रेड चिली पाउडर ले लिया है 1 चम्मच और आधे चम्मच के करीब मैंने लिया है काली मिर्च का पाउडर। और सब्जियों में से मैंने लिया है गाजर ली है जैसा कि मैंने आपको बताया और साथ में ली है बंद गोभी, आधी बंद गोभी लूँगी 1 कप के करीब हो जाएगी और साथ में एक छोटे साइज़ की शिमला मिर्च। अब इसकी कटिंग शुरू करते हैं और साथ ही हम चिकन को बॉईल करने के लिए रख देते हैं। ज़बरदस्त, ग्रेट ग्रेट सईदा आलम। अच्छा वैसे इतना अंदाज़ा नहीं था कि इतने ज़्यादा इंग्रेडिएंट्स यूज़ होंगे और चाइनीज़ पकौड़ा नाम बहुत छोटा है लेकिन इंग्रेडिएंट्स देखे जाएँ तो बहुत है। इन जिन ॻाल्हि कंदी हलां त असां जो किचन सजायो आहे उहो मलका मसाला ठाहिण वारनि किचन सजायो आहे ऐं गॾो गॾु टैंक वारनि बि असांजो ही किचन सजायो आहे ऐं टैंक जा फ्लेवर ॾाढा सुठा आहिनि ऐं मसाला ॾाढा इज़ीली तयारु थियल आहिनि। ऐं जेकॾहिं अव्हां हिकु दफ़ो असांजे किचन ते नज़र विझो असांजा कैमरामैन भाउ ज़रूरु ॾेखारे सघनि था त हुनजूं सवइयूं बि आहिनि ऐं खीर बि आहे ऐं डिफरेंट मसाला बि आहिनि ऐं टैंक जा बि मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि। सो उहे अव्हां बि पंहिंजे घरनि में यूज़ कयो त अव्हां बि सिहतमंद रहंदो। यानी असां जॾहिं समटाइम्स ईअं सोचींदा आहियूं त असां ॿाहिरि जी शयूं वठंदासीं त असां जल्दी बीमार थी वेंदासीं, पर जेकॾहिं अव्हां मलिका जा मसाला यूज़ कयो था त अव्हां सिहतमंद बि रहंदव, यानी को बि ख़दशो न आहे बीमार थियण जो। सो आसानी तव्हां कुकिंग बि करे सघो था। सो हाणे फाइनली घड़ियूं कुझु इंतज़ार टोड़णु खपनि जेके असांजा आयल महिमान आहिनि ऐं उन्हनि खे वधीक इंतज़ारु न कराईंदमि ऐं इंट्रोडक्शन कराईंदी हलां त असां वटि नाज़रीन मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी मौजूदु आहिनि ऐं उहे जेको आहे सो कुझु बि सुवाल जेके मां पुछंदी आहियां इस्लामिक हवाले सां त सुठे तरीक़े सां सुहिणे नमूने सां बयानु कंदा आहिनि ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजे बयान में पंहिंजे अल्फाज़नि जे ज़रिए ऐं जेके बि असांजा डाउट्स हूंदा आहिनि उहे बि क्लियर थींदा वेंदा आहिनि। त ख़ुशनसीबी आहे असांजी जो प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं सुठे तरीक़े सां इंशाअल्लाह जेके बि सुवाल हूंदा उहे असांजा डाउट्स जेके हूंदा उहे सुठे तरीक़े सां क्लियर थी वेंदा। ऐं उनखां अलावा नाज़रीन असां वटि डॉक्टर अताउर रहमान
कासमी फरीदी मौजूद आहिनि। ॾाढो ख़ूबसूरत उन्हनि जो आवाज़ आहे, नात ख़्वान आहिनि ऐं ॾाढियूं सुठियूं ॾाढा ख़ूबसूरत कलाम हू पढ़ंदा आहिनि। सो इंशाअल्लाह असांजी महफ़िल बि ॾाढी सुठी थी वेंदी। ऐं उन खां अलावा नाज़रीन असां वटि हसनैन मजीद मौजूदु आहिनि, जिन जो पिणु आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो सुठो आवाज़ु आहे। सो असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ ख़ूबसूरती सां करे चुका आहियूं ऐं नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो। सो हलूं पिया साईअ जी तरफ़, झटी मुटी ईंदासीं, अवां काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। हीअ स्पेशल जेका ट्रांसमिशन आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदी रहां, उन्हनि सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ऐं टैंक ठाहिण वारनि। सो नाज़रीन असां वञूं पिया ऐं जल्दी वापसि ईंदासीं, अवां काॾे बि न वञिजो, असां सां कनेक्टेड रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान में। ये स्पेशल जेका ट्रांसमिशन आहे उन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ऐं टैंक ठाहिण वारनि। ऐं असांजो जेको किचन सजायो आहे उहो मलिका मसाला वारनि किचन सजायो आहे। ऐं जॾहिं मूं किचन जी ॻाल्हि कई आहे, रंधिणे जी ॻाल्हि कई आहे, त आउं सईदा आलम जी तरफ़ हिकिड़ो क़दम ज़रूरु वधाईंदसि। सईदा आलम, आप बताएं क्या हो रहा है, आप कैसे स्टार्ट कर रही हैं? स्टार्ट में सब्जियां काटने से कर रही हूँ। चिकन मैंने बॉईल करने के लिए रख दिया है और वो बॉईल हो रहा है। उसके बाद इंशाल्लाह इसे श्रेड करके हम अपने पकौड़ों में ऐड करेंगे। फिलहाल मैं कटिंग कर रही हूँ शिमला मिर्च की, और इसके बाद बंद गोभी वगैरह, और फिर प्रिपरेशन शुरू करते हैं अपने पकौड़ों की। अच्छा, और जो बॉईल कर रही है चिकन, ये कितने टाइम के लिए बॉईल करेंगी? ये तकरीबन 15 से 20 मिनट लगेंगे इसे बॉईल होने में। अच्छे से बॉईल हो जाएगा ये। और पूरी रेसिपी कितने टाइम में तैयार हो जाएगी? ये 1 घंटे के अंदर अंदर आपको सर्व करके दे दूंगी मैं इंशाल्लाह। अगर आप जल्दी करना चाहें तो जल्दी हो जाएगा, चूंकि मैं आराम से कर रही हूँ तो मुझे ज़्यादा टाइम भी लग सकता है। लेकिन अगर झटपट से बनाना चाहें तो आधा घंटा आपको। ओके जी, सईदा आलम, ज़बरदस्त। अच्छा, रोज़ा भी है और तैयारी भी करनी है, उसके बाद फिर इतनी स्टैमिना बचनी चाहिए कि जल्दी जल्दी रोज़ा खोल के फिर नमाज भी बंदा पढ़े, सही है ना? बिल्कुल तो बिल्कुल जल्दी जल्दी से कुकिंग करनी भी चाहिए। सही कह रही हूँ ना? बिल्कुल, वरना ऐसा होता है कि रोजा चूंकि सारे दिन भूखे प्यासे और फिर इफ्तारी इस तरह से कर लेते हैं कि नमाज की हिम्मत बाकी नहीं रहती। बिल्कुल। ओके, त नाज़रीन जेको असां कमु कंदा आहियूं घरनि में त वरी पोइ थोरी स्टैमिना पंहिंजी बचाए बि रखिजे, यानी जॾहिं रोज़ो खोले वठिजे त वरी पोइ इबादत जे लाइ बि टाइम कढणु खपे। सो नाज़रीन जेके आयल महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधंदसि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जो एहसान। अॼु तव्हां ख़ुशि आहियो, ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु ॿियों रोज़ो आहे ऐं गर्मियुनि जा रोज़ा आहिनि, त थोरो वरी असांखे ॿुधाइजो। बिल्कुलु तव्हां कल्ह बि प्रोग्राम में मौजूदु हुयो, पर गर्मियुनि जे हवाले सां वरी रोज़नि जे हवाले सां थोरो हवालो ॾेई वठो अव्हां। जीअं गर्मियुनि जे हवाले सां त जेतिरी गर्मी वधीक हूंदी एतिरो अल्लाह ताला जे तरफ़ां सिलो वधीक मिलंदो। जेतिरी महिनत सख़्तु हूंदी आहे त वरी उनजी उजरत बि एतिरी वधीक हूंदी आहे। त जॾहिं माण्हू शिदत प्यास यानी उन जे करे उन वधीक थो काटे, बुख वधीक थी उनखे बर्दाश्त करणी पवे, ॿियनि मामलात खे जेको आहे उहो बर्दाश्त जॾहिं थो करे त अल्लाह ताला बि फ़रिश्तनि जे आॾो उन बाने जे लाइ फ़रिश्तनि खे फ़रमाईंदो आहे, फ़रिश्तो ॾिसो हीउ क़ादिर आहे हर शइ खाइण ते, हिन खे मूं रिस्क ॾिनो आहे, हिन वटि थधा मशरूबात बि पिया आहिनि, पीअण जे लाइ पाणी, शरबत वग़ैरह, जीअं टैंग वग़ैरह, इहे सभु शयूं हिन वटि मौजूदु आहिनि, पर सिर्फ़ु मुंहिंजे रज़ा जे लाइ नथो पीए। हीअ खाइण पीअण जूं शयूं हिन वटि पयूं आहिनि, मौजूदु आहिनि, पर खाए हिन जे लाइ नथो, सिर्फ़ु मुंहिंजे रज़ा जे लाइ। हुन रोज़ो रखियो आहे। हाणे फ़रिश्तो तव्हांखे मां शाहिद थो बणायां त हिन बहाने मुंहिंजे रज़ा जे लाइ सभु कुझु छॾे ॾिनो आहे, त मां हिन बंदे जा सभु गुनाह माफ़ थो करे छॾियां। ऐं जेॾी महिल हीउ अफ़्तार थो करे त उन टाइम अलाह साईं अहिड़ो इनाम थो हुन बहाने खे ॾिए, जीअं हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह ताला जे दरबार में अर्ज़ु कयो त मुंहिंजा करीम रब जेको तो मूंखे मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे, शायदि उहो कंहिं ॿिए खे तो न ॾिनो आहे, जो मूंखे नबूअत बि अता फ़रमाई अथई, नबूअत सां गॾोगॾु मूंसां कलाम बि करे थो। रब्बुल आलमीन फ़रमाए त प्यारा मूसा, तुंहिंजे नबूअत जो मक़ाम तमामु मथां आहे, छो त इंसाननि में जन इंसान ज़ात खे अल्लाह ताला चूंडे करे मक़ाम नबूअत ते फ़ाइज़ फ़रमायो, उन्हनि जे मर्तबे मक़ाम खे ॿियो को नथो पहुची सघे। पर अल्लाह ताला फ़रमाए त प्यारा मूसा,
याद रख जॾहिं तोसां मां कलाम थो कयां त पर्दनि ऐं हिजाबनि में थो कलाम कयां। बेशक बेशक। यानी हज़रत मूसा कलीमुल्लाह सां रब जॾहिं हम कलाम थींदो त अल्लाह जे नूर जो जलवो ॾिसण में हज़रत मूसा कलीमुल्लाह खे कोन ईंदो। पर रब्बुल आलमीन फरमायो त जेको रोज़ेदार आहे, रोज़ो थो रखंदो, मुंहिंजे आख़िर ज़माने पैगंबर जी जेका उम्मत हूंदी, जॾहिं उहा रोज़ो रखंदी, रोज़े रखण खां पोइ जॾहिं अफ़्तार जो टाइम थींदो त हे प्यारा मूसा ओॾी महिल मां सभु हिजाब हटाए करे डायरेक्ट उन ते पंहिंजे रहमत जो नुज़ूल फरमाईंदो सुभान आहियां। अल्लाह ऐं जंहिं ते ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थियो त दुनिया ऐं आख़िरत में हुन जा बेड़ा पार थी वेंदा। सुभान अल्लाह। बेशक बेशक ईअं ई आहे। ऐं हाणे असां अॻियां वधूं था ऐं बिल्कुलु काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं कुझु डाउट्स आहिनि, कुझु सवाल आऊं बि खां कंदमि, कुझु क्लियर करणु चाहींदमि, पर हींअर अॻियां वधूं था। असां वटि डॉक्टर अताउर रहमान कासमी फरीदी मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम। कीअं आहियो? ज़बरदस्त। कीअं महसूस करे रहा आयो अज़मत रमज़ान में अची करे? कैसा लग रहा है यहाँ पे आके? यहाँ तो माशाल्लाह 6-7 साल से आ रहा हूँ, बहुत अच्छा लग रहा है कि आप जी लोग जी करते हैं। इसलिए क्या है, गर्मी ज़्यादा है आज। ज़बरदस्त, ये तो है। और गर्मी ज़्यादा है, इस बात के लिए ज़बरदस्त तो नहीं कह सकती, लेकिन हाँ जो इंसान रोज़ा रखता है फिर उसका सवाब भी उतना ही होता है। और गर्मियों के रोज़े हैं, उसके वाले से आप क्या कहना चाहेंगे? तो गर्मियों के रोज़े हैं, एहतियात की जाए बस। और जितना जैसे कार्यक्रम में फरमाया कि जितनी ज़्यादा गर्मी की शिद्दत महसूस होगी उतना ही ज़्यादा सवाब मिलेगा। तो बात तो यही है असल में, जितनी ज़्यादा मुशक्क़त होगी उतना ही ज़्यादा सिला मिलेगा। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। और कौन सा कलाम सुनाएंगे अभी हमें? मैं खालिद महमूद साहब का लिखा हुआ कलाम पेश कर रहा हूँ। बिस्मिल्लाह करें, माइक है आपके सामने। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। उनका करम फिर उनका करम है, उनका करम फिर उनका करम है। उनके करम की बात ना पूछो। मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। मैं क्या और क्या मेरी हकीकत, सब कुछ है सरकार की निस्बत। मैं क्या और क्या मेरी हकीकत, सब कुछ है सरकार की निस्बत। मैं तो बुरा हूँ लेकिन मेरी लाज है किसके हाथ न पूछो। मैं तो बुरा हूँ लेकिन मेरी लाज है किसके हाथ न पूछो। जाहिर में तस्कीने दिलो जा, बातिन में मेराज दिलो जा। जाहिर में तस्कीने दिलो जा, बातिन में
मैं राज दिलो जाना में नबी फिर नामे नबी है, नामे नबी फिर नामे नबी है, नामे नबी की बात न पूछो, मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो। हाली अगर कुछ अपना सुनाया तो उनके करम का शिकवा होगा। हाली अगर कुछ अपना सुनाया उनके करम का शिकवा होगा। मैं अपने इस हाल में खुश हूँ, मैं अपने इस हाल में खुश हूँ, मुझसे मेरे हालात न पूछो। मैं अपने हालात में खुश हूँ, मुझसे मेरे हालात न पूछो। खालिद में सिर्फ इतना कहूँगा कि जाग उठा अशिकों का मुक़द्दर। खालिद में सिर्फ इतना कहूँगा जाग उठा अशिकों का मुक़द्दर। यादे नबी में रोते रोते, यादे नबी में रोते रोते, कैसी कटी है रात न पूछो। यादे नबी में रोते रोते, कैसी कटी है रात न पूछो। उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। ॾाढो ख़ूबसूरत आवाज़, ॾाढो ख़ूबसूरत कलाम। ऐं नाज़रीन थोरो हाणे किचन जी तरफ़ बि नज़र करणु खपे। सईदा आलम जी तरफ़ हलंदमि। सईदा आलम, किथे पुगी कुकिंग? जी कहाँ तक पहुंची कुकिंग? मेरी कुकिंग पहुंची है, चिकन बॉयल हो चुका है, उसके श्रेड कर रही हूँ मैं, उसका रेशा बना रही हूँ ताकि फिर पकौड़ों में उसको ऐड कर सकूँ। इसके बाद इंशाल्लाह बैटर तैयार करेंगे पकौड़ों का। गरम गरम है तो थोड़ी मुश्किल पेश आ रही हूँ मुझे, दोनों हाथों से कर रही हूँ। सही, ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻे पियो। ऐं मतिलबु ऑन द डेली बेसिस असां ॾिसूं त पोइ वरी कुझु डिफरेंट ज़रूरु असां पंहिंजे दस्तरख़्वान ते रखंदा आहियूं ऐं तयारु कंदा आहियूं। ऐं औरतूं ख़ासि करे जे घरनि में मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं घर वारा सभु मौजूदु हुजनि ऐं रोज़े जी हालति में हुजनि त पोइ वरी कोशिशि इहा हूंदी आहे त कुझु डिफरेंट असां वटि डिशिस हुजनि ऐं दस्तरख़्वान जेको आहे उहो ख़ूबसूरती सां असां सजायूं। अच्छा, टैंग पाउडर जेको आहे उहो आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त तव्हां कंहिं बि डिश में यूज़ करे सघो था। अच्छा, ही पाउडरिक फॉर्म में हूंदो आहे, इन जे लाइ तव्हां कंहिं डिश में यूज़ करे सघो था। अहिड़ी डिश आउं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं अव्हां डिफरेंट फ्रूट्स कट करे ऐं फ्रूट चाट जेकॾहिं ठाहियो था त उन में मायोनीज़ जॾहिं तव्हां ऐड करे वठंदव ऐं जेको ऑरेंज फ्लेवर टैंग जो जेको पाउडरिक फॉर्म आहे उहो तव्हां मथां हुनजे विझंदव त पोइ उहा जेका चाट तयारु थी वेंदी, फ्रूट चाट, उहा ॾाढी सुठी तयारु थींदी आहे। त इहा बि हुनजी ख़ासियत आहे त तव्हां यूज़ करे सघो था। न सिर्फ़ु ड्रिंक तयारु थी सघे थी पर तव्हां कंहिं स्वीट डिशिज़ में बि यूज़ करे सघो था। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। हसनैन मस्जिद असां वटि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम हसनैन, कीअं आहियो? हसनैन, असां हिन गुफ़्तगू जे सिलसिले खे ज़रूरु अॻियां वधाईंदासीं पर हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नड़ी साहीअ जो। सो नाज़रीन हलूं पिया साहीअ जी तरफ़ छुटी मोटींदासीं। असांजी जेका ट्रांसमिशन आहे उन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ऐं टैंक ठाहिण वारनि। सो असां हलूं पिया झटी मोटी ईंदासीं। काॾे बि न वञिजो, असांजी जेका ट्रांसमिशन आहे हिन सां कनेक्टेड ज़रूरु रहिजो।
अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे भली कार चऊं था असांजी इन ट्रांसमिशन में अज़मत रमज़ान में। ऐं अज़मत रमज़ान जी इन सॼी ट्रांसमिशन में जेको असां तावन कयो आहे उहो मलका मसाला ठाहिण वारनि, ऐं उनजो जेको स्लोगन आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, त ॾाढो सुठो स्लोगन आहे। ऐं सिर्फ़ु इहो स्लोगन चवण जी आदत ताईं न आहे, पर इन रियल ईअं ई आहे। ऐं जॾहिं इहे मसाला यूज़ कयो था त तव्हांजी सिहत ते को बि इफेक्ट नथो थिए, ऐं उन सां गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि बि हिन ट्रांसमिशन सां तावन कयो आहे। सो नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। हसनैन मजीद असां वटि मौजूदु आहिनि। हसनैन, माइक अव्हांजे साम्हूं आहे। अॼु ॿियों रोज़ो आहे ऐं गर्मियुनि जी मुंद बि आहे, तव्हां कीअं ॾिसो था? जी, गर्मी जो त अहिड़ो कुझु न आहे, ईमान आहे मज़बूत त पोइ गर्मी ॾाढी सुठी ॻाल्हि, ख़ूबसूरत ॻाल्हि कई हुजे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं हाणे कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? बिस्मिल्लाह करियो। मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर ॾिस, मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बर ॾिस, ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं पुनल, मुॾे नेण खणी। हा मुंहिंजा दिल बर ॾिस, मुॾे नेण खणी। तुंहिंजो हुस्न ॾिसी दिल तोखे ॾिनम, जानी सारे जहान खां नाता छिनम। तुंहिंजो हुस्न ॾिसी दिल तोखे ॾिनम, जानी सारे जहान खां नाता छिनम। हो पंहिंजे परवर खां इहा दुआ थे पिनम, मौला महबूब ॾीं त को ॾिजांइ मिठल, मुॾे नेण खणी। पंहिंजा पंहिंजा पिरी आणियो दावत अथव, हो मूंसां भेंट करण जो जे ख़्यालु अथव। हो पंहिंजा पंहिंजा पिरी आणियो दावत अथव, हो मूंसां भेंट करण जो जे ख़्यालु अथव। हो मुंहिंजे साईं जहिड़ो कंहिंजो यार न अथव, हो मुंहिंजे आका जहिड़ो कंहिंजो यार न अथव। हिते कम न कंदो यार कंहिंजो अकुल, मुॾे नेण खणी। हा मुंहिंजा दिल बर ॾिस, मुॾे नेण खणी। माण्हू ताना ॾियनि मुड़बो न कबी, फिदा थींदो फ़क़ीर ग़ुलाम नबी। माण्हू ताना ॾियनि मुड़बो न कबी, फिदा थींदो फ़क़ीर ग़ुलाम नबी। हो तोॾऊं कुर्बाइता
बस कान कभी आही बाज भरिया मुझे हाँ जो बल मुडे नेण खणी हो मुझा दिल बर ॾिस मुडे नेण खणी मुझा दिल बर ॾिस ॿिया बि खोड़ पुनल मुझो तूं आपुनल मुडे नेण खणी सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो। असां वटि नाज़रीन मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी मौजूदु आहिनि। असां तव्हां खां इहो पुछणु चाहींदसि त तक़वा कीअं पैदा थिए इंसान में ऐं तक़वा दर हक़ीक़त आहे छा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तक़वा पंहिंजे अंदरि पैदा करण जो बि अल्लाह ताला मोमिननि खे हुकुम ॾिनो आहे त पंहिंजे अंदरि तक़वा पैदा कयो। जीअं अल्लाह ताला ख़िताब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो। यानी अल्लाह जो जॾहिं ख़ौफ़ पंहिंजे दिलि में पैदा कबो, यानी ख़ौफ़ पैदा थियण जो मक़सदु छा आहे त यानी अल्लाह जा हक़ अदा कबा। यानी अल्लाह साईं जेके असांजे मथां शयूं लाज़िम कयूं आहिनि, जीअं असांजे मथां नमाज़ आहे, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात वग़ैरह आहे, इहे असां पंहिंजा जेके असांजे मथां शयूं फ़र्ज़ आहिनि इहे पूरियूं कयूं, उन्हनि खे अदा कयूं त हाणे असां जेको आहे सम्झंदासीं त वाक़ई असांजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थियो आहे ऐं हाणे असांखे तक़वा मिली सघंदी, परहेज़गार। अल्लाह साईं इहो हुकुम बि जीअं ईमान वारनि खे ईमान वारो, इहो लफ़्ज़ जेको ईमान जो लफ़्ज़ आहे, जंहिं इन लफ़्ज़ सां रब्बुल आलमीन जेको बंदे खे ख़िताब कंदो आहे ए ईमान वारो, इहो क़ुरान करीम में 80 दफ़ा आहे। ए ईमान वारो, ए ईमान। ईमान जो वारे मां मक़सदु छा आहे, मुराद छा आहे? ईमान वारो असांखे छो थो चयो वञे? ईमान वारो उनखे चयो वेंदो आहे जंहिं अल्लाह ताला जे तौहीद जी वहदानियत जी शाहिदी ॾिनी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जी शाहिदी ॾिनी ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ातमुन नबीयीन पैगंबर मञे। ईअं सम्झो त ईमान वारे जी माना आसान लफ़्ज़नि में इहा आहे त ए नबीअ जा ग़ुलामो, ए नबीअ जा परवानो, अल्लाह खां डिॼो ऐं पंहिंजे अंदरि तक़वा पैदा कयो। हाणे तक़वा पैदा कीअं थींदी? उहो अल्लाह जा जेके बरगुज़ीदा बाना आहिनि, जंहिं पंहिंजे दिलि में पहिरें ख़ौफ़ ख़ुदा पैदा कयो, ख़ुदा जा हक़ बि अदा कयूं, बाननि जा हक़ बि अदा कयूं, पोइ हुननि खे अल्लाह ताला मक़ाम विलायत अता फ़रमाईंदो आहे। मक़ाम विलायत जंहिंखे अल्लाह ताला अता फ़रमाईंदो आहे, पोइ उन्हनि जो जॾहिं माण्हू कुर्ब हासिल कंदो आहे, उन्हनि जी सोबत इख़्तियार कंदो आहे त अल्लाह ताला उन बाने खे बि तक़वा नसीब कंदो आहे। जीअं आहे न, थानवी साहिब चयो त मन अराद ऐं यजलिस मा अल्लाह फल यजलिस मा अहल तसव्वुफ़। जेको शख़्स चाहे थो त उहो ख़ुदा सां वेहे त उहो अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि सां वेहे त उनखे ख़ुदा जो जेको आहे कुर्ब हासिल थींदो ऐं अल्लाह ताला उनजे मथां ख़ासि पंहिंजो फज़ल ऐं करम फ़रमाईंदो ऐं उन जे अंदरि तक़वा परहेज़गारी पैदा थी वेंदी। जीअं वॾा वॾा बुज़ुर्गान दीन हा, मुजद्दिद अल्फ़सानी, इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह, शेख अहमद सरहंदी रहमतुल्लाह अलैह, जंहिंजो इस्मे गिरामी नालो मुबारक आहे, उन वटि हिकिड़ो शख़्स आहे, चयईंसि मूंखे तव्हां पंहिंजो मुरीद कयो। पाण फरमायूं त मुरीद कंदुसि पर थोरो इंतज़ारु कर, तूं असांजी संगत ऐं सोबत में रह, छो त सोहबत सालिह तुरा सालिह कुनत, सोहबत तालिह तुरा तालिह कुनत। सुठनि जी सोबत सुठो बणाईंदी, बुरनि जी सोबत बुरो बणाईंदी। वरी अल्लाह वारनि जी सोबत, उन जे लाइ जीअं फारसी जो शेर आहे, यक ज़माना सोहबत बा औलिया बहितर अज़ सद सालो बेरिया। जेकॾहिं किथे अल्लाह वारनि सां जेकॾहिं हिकु घड़ी माण्हू गुज़ारे अल्लाह जे वलीअनि सां, त उहा 100 साल जी इबादत खां बहितर हूंदी आहे। छो त उहो अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारींदा आहिनि ऐं अल्लाह जे इबादत जो तरीक़ो ऐं रस्तो ॾेखारींदा आहिनि। इन जे करे जेको आहे बुज़ुर्गनि चयो आहे त उन्हनि जी सोबत अख़्तियार कयो। त हज़रत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह वटि वरी उन खां पोइ कुझु ॿिया आया, इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे मुरीद बि कयो, ख़लीफ़ो बि कयो। हिन शख़्स खे कावड़ आई त साईं तव्हां वटि जेके पोइ आया तव्हां उन्हनि खे फ़ैज़ बि ॾिनो, उन्हनि जे अंदरि तक़वा बि पैदा थी वई, उन्हनि खे तव्हां ख़िलाफ़त बि ॾिनी, पंहिंजो मुरीद बि कयो,
मां तव्हांजो कहिड़ो क़सूर कयो, मां घर ॿार बच्चा छॾे तव्हां वटि आयो आहियां त मां बि तव्हांजो कुर्ब हासिल कयां, तव्हांजी मुरीदी में अचां। पाण फरमायूं त तोखे ॿुधाईंदासीं त तोखे छो नथा ॾियूं। पोइ इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाए त जॾहिं हीउ शख़्स तयार थी साफ़ लिबास पाए ॿाहिरि निकिरे नमाज़ जे लाइ, ओॾी महिल तव्हां हिन जे मथां कचिरो उछलाए। सुभान अल्लाह। पाण हितां खां स्टार्ट कंदासीं ऐं पर हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी साईअ जो। नाज़रीन, असांजो जेको किचन आहे उहो सजायो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ऐं टैंग ठाहिण वारनि, ऐं हिननि जो स्लोगन जेको आहे उहो आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो राज़। सो हींअर हलूं पिया हींअर नंढड़े वक़्फ़े जी तरफ़। नाज़रीन, झटि हलूं पिया, झटि मोटी ईंदासीं, ऐं काॾे न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे अज़मत रमज़ान में भली कार चऊं था, ख़ुशामदीद चऊं था। ऐं इहा जेका असांजी स्पेशल ट्रांसमिशन आहे, हिन सां जेको तावन कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि तावन कयो आहे, ऐं जंहिंजो स्लोगन आहे लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, ऐं टैंग वारनि तावन कयो आहे। सो नाज़रीन, हिकिड़ी नज़र आऊं किचन ते विझंदी हलां, ऐं रंधिणे में मौजूद आहे सईदा आलम। सईदा आलम, कहाँ तक पहुंची आप? मैं फ्राइंग तक पहुंच गई हूँ, बैटर हमारा तैयार है बिल्कुल। इसके बाद इंशाल्लाह फ्राइंग करेंगे। और फ्राइंग तक आप जो पहुंची हैं वो कैसे पहुंची है, वो सारा आप बताएं। मैं आपको बता देती हूँ, जैसा मैंने आपके साथ इंग्रेडिएंट्स को शेयर किया था कि मैंने गाजर लिया 3 to 4 टेबल स्पून्स, और कैबेज लिया यानी बंद गोभी ली, शिमला मिर्च ली, और बेसन उसमें शामिल किया। बैटर मैंने कुछ इस तरह से बनाया कि जो मैंने बॉईल किया था चिकन, उसे श्रेड करके यानी उसके रेशे बनाकर मैंने इसमें शामिल किया है। और इसमें मसाले मलका के ऐड किए हैं जो कि बड़े ही ज़बरदस्त और जायके से भरपूर हैं और सेहत से भी भरपूर हैं। वो मसाले ऐड करने के बाद मैंने बेसन और चावल का आटा इस्तेमाल किया है, और थोड़ा सा बेकिंग पाउडर मैंने इसमें शामिल किया है जिससे कि नरम भी बनेंगे और चावल के आटे से ही क्रिस्पी भी बनेंगे। उसके बाद पानी मैंने हस्बे ज़रूरत लिया है, और पानी हमने बिल्कुल थोड़ा थोड़ा ऐड करना है, एकदम से सारा नहीं डाल देना, क्योंकि फिर बैटर पतला हो जाएगा और पकौड़े फिर अजीब सी शक्लें बनेंगी उनकी, तो अच्छा नहीं लगता। तो पानी बिल्कुल हाथ में लेना है, थोड़ा थोड़ा हमने ऐड करना है और मिक्स करते जाना है। पहले मसाले मिक्स करने हैं, फिर हमने सब्जियां मिक्स करनी है, यानी हर चीज़ डालने के बाद उसे अच्छी तरह से मिक्स कर लेना है ताकि कोई भी चीज़ इधर उधर ना हो। उसके बाद मिक्स करने के बाद ये बैटर हमारा तैयार है, और अब मैंने चूल्हे पर कढ़ाई रखी है और तेल डालने जा रही हूँ, जिसे गर्म करने के बाद इंशाल्लाह पकौड़े तले जाएंगे और आपके सामने सर्व किए जाएंगे। ज़बरदस्त। और मलिका मसालों को आप कैसे देखती हैं और ड्रिंक कौन सी बनाएंगी हमें बता दीजिए। मलिका मसालों को मैं बहुत ही ज़बरदस्त तरीके से देखती हूँ, कुछ इस तरह के ये मसाले मैंने खुद पर्सनली इस्तेमाल किया, मुझे बहुत अच्छा रिजल्ट मिला, और मैं आपको भी यही सजेस्ट करूँगी कि अपने घर में मलिका मसाले लाएँ। ना सिर्फ ये रेसिपी मसाले हैं जैसे कौरमा मसाला या दूसरे दीगर मसाले मिलते हैं सालन के लिए, बिरयानी के लिए, वो नहीं है, सिर्फ वो नहीं है, बल्कि इन्होंने रेसिपी मसालों के साथ साथ सादा पिसे मसाले भी शामिल किए हैं, जैसे काली मिर्च का पाउडर, धनिया पाउडर, ज़ीरा पाउडर, और दूसरे जैसे पिंक सॉल्ट, यानी ये आम मसाले भी शामिल किए हैं। और इसके साथ साथ सेवइयाँ भी हैं इनकी, आप मीठे में अगर बनाना चाहिए तो खीर मिक्स भी इनका मौजूद है, आप बनाएं। और अपनी लज्जत ने थामा सेहत का, जैसा कि इनका लोगो है, यानी लज्जत भी साथ साथ और सेहत भी साथ साथ। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं नाज़रीन, ड्रिंक ॾाढी सुठी ड्रिंक तयारु थींदी आहे टैंग जी, जंहिंजा 5 फ्लेवर आहिनि, ऑरेंज, मैंगो, पाइनएप्पल, लेमन ऐं पेपर। ये 5 फ्लेवर आहिनि, डिफरेंट फ्लेवर आहिनि। नंढिपण खां सिर्फ़ु असां वटि टैंग जो जेको हिकिड़ो फ्लेवर हूंदो उहो ऑरेंज फ्लेवर ई हूंदो, पोइ वरी आराम आराम सां असां बोर थियणु शुरू थियासीं, पर हाणे जेके आहिनि उहे 5 फ्लेवर आहिनि ऐं ॾाढा सुठा फ्लेवर आहिनि। ऐं जॾहिं असां इहे फ्लेवर घर में इस्तेमालु करियूं था त पोइ वरी असांजो इम्यून सिस्टम बि सुठो रहे थो ऐं डिहाइड्रेट बि रहूं था त सिहत असांजी सुठी रहे थी। सो नाज़रीन, अॻियां वधां थी, जेके असांजा आयल महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ अॻियां वधंदसि। डॉक्टर अताउर रहमान कासमी फरीदी मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि खां इहा रिक्वेस्ट कंदसि त को सुठो असांखे कलाम ॿुधायो। अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे, अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे, बेठिकाना
हूँ अज़ल से बेठिकाना हूँ अज़ल से मुझे घर जाने दे अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे ख्वाहिश ज़ात बहुत साथ दिया है तेरा ख्वाहिश ज़ात बहुत साथ दिया है तेरा अब जिधर मेरे मोहम्मद है उधर जाने दे अब जिधर मेरे मोहम्मद है उधर जाने दे मौत पर मेरी शहीदों को भी रश्क आएगा मौत पर मेरी शहीदों को भी रश्क आएगा अपने कदमों से लिपट कर मुझे मर जाने दे अपने कदमों प्यारे कदमों से लिपट कर मुझे मर जाने दे मैं बड़ी दूर से आया हूँ तेरे रोज़े पर मैं बड़ी दूर से आया हूँ तेरे रोज़े पर मैं चला जाऊंगा कशकोल तो भर जाने दे मैं चला जाऊंगा कशकोल तो भर जाने दे बेठिकाना हूँ अज़ल से मुझे घर जाने दे अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे रोक रिज़वाना मुज़फ़्फ़र को दरे जन्नत पर ये मोहम्मद का है मंजूर नजर जाने दे ये मोहम्मद का है मंजूर नजर जाने दे अपनी रहमत के समंदर में उतर जाने दे सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ तव्हां जो ऐं नाज़रीन असां वटि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी मौजूदु आहिनि अवां खां इहो पुछणु चाहींदसि त ख़ुदा जो क़ुर्ब बंदे खे कीअं हासिलु थिए ख़ुदा जो क़ुर्ब जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु पे कयो जेका ॻाल्हि असां हुते छॾीसीं जी
त ख़ुदा जो कुर्ब हासिल करण जे लाइ सभ खां पहिरीं अल्लाह ताला जा हक़ ऐं बंदनि जा हक़ जॾहिं माण्हू अदा थो करे, बेशक उन खां पोइ फ़र्ज़ी इबादत खां पोइ वरी नफ़ली इबादत ॾे थो अचे। जी जॾहिं नफ़ली इबादत कसरत सां थो करे त पोइ हदीस शरीफ़ आहे, हदीस कुदसी। हदीस कुदसी उनखे चइबो आहे त फ़रमान रब्बुल आलमीन जो हुजे ऐं उन रब जे फ़रमान खे रिवायत करण वारो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक वञे। त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे करीम रब फरमायो, जॾहिं माण्हू फ़र्ज़ी इबादत करण खां पोइ बंदो नफ़ली इबादत कसरत सां कंदो आहे त पोइ रब फरमायो उनखे मुंहिंजो कुर्ब हासिल थींदो आहे। सुभान अल्लाह। पोइ मां उन जूं अखियूं थींदो आहे जंहिंसां उहो ॾिसंदो आहे। हाणे ख़ालिक़ काइनात अखियुनि खां पाक आहे, माना हुन जेका ॾिसंदो आहे उहो ख़ुदा दाद कुवत सां ताक़त सां ॾिसंदो आहे। जीअं आम माण्हू जी जेका आहे बसारत आहे, जेका नज़र आहे हुनजी महदूद हूंदी आहे, पर जंहिंमें अल्लाह ताला जी ताक़त सां जेको ॾिसंदो आहे त उनजी नज़र तमामु वसी हूंदी आहे। जीअं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं बगदाद में वेही जेकॾहिं पंहिंजे मुरीद खे कंहिं दुनिया जे कंहिं ॿिए कुंड में मुरीद वेठो हुजे, अब्दुल क़ादिर जीलानी फरमायो मां मशरिक़ में हुजां, मुरीद मग़रिब में हुजे, पर मां जेकॾहिं उनजी जेको आहे अल्लाह जी ॾिनल ताक़त सां मां उनजी मदद बि कंदो आहियां ऐं उनजे हालात खां वाक़िफ़ बि हूंदो आहियां, उनखे ॾिसंदो बि आहियां। जीअं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबवी में वेठा हुया, पर जंग पई हले कई 100 किलोमीटर परे। त उते जॾहिं जंग हलंदी रही ऐं कुफ़ार ऐं मुस्लमाननि जी क़रीब जो मुस्लमाननि खे शिकस्त मिली वञे त उते जेका उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबवी मां उतां बि आवाज़ कयो या सारियत अल जबल, ए सारिया जबल वारे पासे ॾे अचो, ऐं इतां बि वरी हमिलो कयो। त उतां ऐं वरी अची उन्हनि साहबनि मोटी हमिलो कयो आहे, जंग फतह थी वई, मुस्लमान खे अल्लाह से फतह ॾिनी। जॾहिं वापसि आया त उन्हनि अची इहा ॻाल्हि कई त असां हुते जंग में हुयासीं त अचानक असांखे उमर बिन ख़त्ताब जो आवाज़ ॿुधण में आयो त या सारियत अल जबल, यानी अल्लाह ताला फरमायो मां उनजी ॾिसण जी त हज़रत उमर बिन ख़त्ताब उतां वेही ॾिसनि पिया 100 किलोमीटर परे, छो त उन्हनि अल्लाह ताला खे राज़ी कयो। वरी ईअं ॿुधण जी जेका आहे वरी उन्हनि जे आवाज़ जी कुवत खे अल्लाह सां एतिरो वधाए ॾियो आहे 100 किलोमीटर परे वञी उमर बिन ख़त्ताब जो आवाज़ बि पहुतो आहे। ऐं ईअं अल्लाह सां फरमायो पोइ जॾहिं माण्हू कसरत सां इबादत कंदो आहे मां हुनजो पेर थी वेंदो आहे जंहिंसां हलंदो आहे। पेरनि खां अल्लाह ताला पाक आहे, हिन मां मुराद आहे त उन मुंहिंजी ताक़त सां हलंदो आहे। जीअं आम इंसान पंहिंजे रफ़्तार में हलंदो आहे, पर जंहिंखे अल्लाह जो कुर्ब हासिल थींदो आहे त उनजी रफ़्तार आम इंसान जी रफ़्तार वांगुरु न हूंदी आहे। उहो वेठो हिते हुजे पर ज़ाहिरनि हुनजो जिस्म हिते हूंदो, पर उनजी रूहानी ताक़त 100 किलोमीटर परे ताईं पहुचंदी। ईअं अल्लाह ऐं आख़िर में हदीस जे आख़िर में त हदीस तवील आहे, मां आख़िरी लफ़्ज़ थो पेश कयां त व इन सअलनी लअउतियन्नहु, जेको नफ़ली इबादत घणी करे मुंहिंजो कुर्ब हासिल कंदो आहे त रब तो हुज़ूर फरमायो, मुंहिंजे करीम रब फरमायो पोइ शख़्स जेको मूंखां घुरंदो आहे मां उनखे ॾींदो वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यानी अल्लाह पाक पंहिंजे गैब मां इंसान गैब मदद फरमाईंदो आहे, पंहिंजे खज़ाने मां ॾाढी सुठी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ऐं अवां ॾाढो ख़ूबसूरती सां ॿुधायो। सो नाज़रीन, हीअ जेका असांजी सॼी ट्रांसमिशन आहे रमज़ान जी, उन सां ॿुधाईंदी हलां त जेको तावन कयो आहे उहो मलका मसाला ठाहिण वारनि तावन कयो आहे, जिन जो स्लोगन आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। ऐं गॾो गॾु ॻाल्हि कंदी हलां त टैंक ठाहिण वारनि बि असां सां तावन कयो आहे, ऐं असांजो किचन जेको सजायो आहे उहो मलका मसाला ठाहिण वारनि सजायो आहे। ऐं असांजा कैमरामैन जेके बि आहिनि उहे ॾेखारे सघनि था त उन्हनि जूं सवियूं बि आहिनि ऐं डिफरेंट मसाला आहिनि ऐं खीर बि आहे, स्वीट में अवां खीर बि रेडी करे सघो था पंहिंजे घर में। ऐं जेका ड्रिंक आहे उहा ॾाढी सुठी ऐं एनर्जेटिक ड्रिंक आहे जंहिंजा 5 फ्लेवर आहिनि। सो नाज़रीन, इहे ॻाल्हियूं कंदे कंदे ऐं हलां थी हिकिड़े वक़फ़े जी तरफ़। असां हलो पिया झटी मोटी ईंदासीं ऐं काॾे बि न वञो, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अवां खे भली कार चऊं था रमज़ान जी ने स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। ऐं जेका हीअ ट्रांसमिशन आहे उन सां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि, ऐं उन्हनि जो जेको स्लोगन आहे उहो आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। ऐं गॾो गॾु टेंग वारनि बि तावन कयो आहे,
टेंग जेका आहे ॾाढी सुठी ड्रिंक आहे जंहिंजा 5 फ्लेवर आहिनि, डिफरेंट फ्लेवर्स आहिनि ऐं इहा ड्रिंक जेका आहे ॾाढी एनर्जेटिक आहे, वाइटामिन सी एड आहे, आयरन एड आहे, डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, उन डिफरेंट वाइटामिन्स आहिनि। ऐं जेकॾहिं घर में रेडी कयो था त अव्हां बि भरपूर सिहत सां रहंदो ऐं अव्हांजी सिहत सुठी रहंदी। अच्छा, स्पेशल आउं ॻाल्हि कंदी हलां त ॿारनि खे इहा ड्रिंक ॾाढी पसंदि हूंदी आहे। टैंग जेको ठहंदो आहे घर में, यानी उहो स्पेशल हिकिड़ी ड्रिंक तयारु थी वेंदी आहे ऐं ॿार ॾाढो दिलचस्पी सां वरी पोइ पीअंदा बि आहिनि। सो हिकिड़ो क़दम अॻियां वधायां थी प्रोग्राम जी तरफ़। असांजी जेका किचन खे भेण संभाले पई सईदा आलम। सो सईदा आलम, मां ॿुधायो केसी ताईं पहुती आहे कुकिंग? अच्छा, पकोड़ा मूंखे पकोड़ा रेडी हैं। सो हाणे ॿुधायो इन द एंड तव्हां छा कंदो, कीअं रैप अप कंदो? अब इसके बाद हम ड्रिंक तैयार करेंगे जी। टैंग की ज़बरदस्ती ड्रिंक, जैसे कि आपने फ्लेवर्स इसके बताए, पाइनएप्पल हाँ। में है, मैंगो में है, ऑरेंज में है, और साथ में आज जो हम तैयार करेंगे वो है लेमन एंड पेपर। ये बहुत ही ज़्यादा हाइड्रेटेड होगा इंशाल्लाह। और वैसे भी लीमू का इस्तेमाल इफ्तार में ज़्यादा करते हैं लोग ज़्यादातर, तो इसी तरह अगर आप चाहें तो लीमू निचोड़ना और ये करना और वो करना, इन सबसे छुटकारा हासिल करें और टैंग अपने घर में लाएं और टैंग का इस्तेमाल करें। कोई झंझट नहीं है, ना चीनी को हल करना है, ना कोई और काम करना, ना लीमू निचोड़ना है, बस आपने टैंग का पैकेट लाना है घर में और जग पानी का भरना है और उसे मिक्स करके सर्व कर देना है। और आप जैसे जानती हैं कि इफ्तार में जब बच्चों को इफ्तार सर्व करने के लिए कहा जाता है कि जाओ दस्तरखान पर पहुंचाओ, तो सबसे पहले बच्चे टैंग का जग उठा के भागते हैं। हाँ, बिल्कुल ऐसा ही है। और बैठते भी टैंग के पास है कि सबसे पहले मैं पीऊंगा। तो टैंग बहुत ही ज्यादा लज्जत से भरपूर और टेस्टफुल है और मैंने जैसा कि बताया इसमें विटामिन सी पाया जाता है जो आपके इम्यूनिटी सिस्टम के लिए बहुत अच्छा है। तो घबराएं नहीं, आपके बच्चे कोई गलत ड्रिंक नहीं पियेंगे बल्कि बहुत ही बेहतरीन ड्रिंक का इस्तेमाल करेंगे जिससे उनका इम्यूनिटी सिस्टम मजबूत रहेगा और इंशाल्लाह फिर बड़े होकर भी उन्हें किसी बीमारी का सामना नहीं करना पड़ेगा। ज़बरदस्त। ऐं कॉम्बिनेशन बि ॾाढो सुठो थी वियो आहे। पकोड़ा ऐं वरी टैंग जी जेका ड्रिंक रेडी थींदी त ॾाढो सुठो कॉम्बिनेशन थी वेंदो। ऐं नाज़रीन आयल जेके महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ हिकिड़ो क़दम अॻियां वधाईंदी हलंदसि। मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी मौजूदु आहिनि ऐं हाणे उन्हनि खां मां इहो पुछणु चाहींदसि त ॾिसो, इंसानु ॼाणाईअ में अणॼाणाईअ में गुनाह करे विझंदो आहे ऐं जॾहिं रियलाइज़ थींदो आहे त पोइ गुनाहनि जी माफ़ीअ जा छा तरीक़ा आहिनि इस्लाम जे मुताबिक़, तव्हां पंहिंजी ज़ुबानी छा ॿुधाईंदव? जी, अल्लाह ताला ईमान वारनि खे हुकुम बि फरमायो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, त ईमान वारो तव्हां तौबा कयो तौबतन नसूहा। तौबतन नसूहा जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां खां जेको गुनाह थी वियो आहे उन खां ईअं तौबा कयो त मुंहिंजा करीम रब्बी असांखे गुनाह माफ़ फरमाए, वरी असां ज़िंदगी में वरी इन साॻे गुनाह ॾे वापसि न ईंदासीं। पर वरी जेकॾहिं इंसान तौबा कई अल्लाह ताला उनखे माफ़ फरमाए छॾींदो आहे, पर वरी जेकॾहिं उन खां गुनाह थी थो वञे पर वरी अल्लाह ताला जे दरबार में रुजू थो करे त अल्लाह ताला उन जा गुनाह वरी बख़्शे छॾींदो आहे। हू गफ़ूर रहीम आहे, रब जी ज़ात गफ़ूर रहीम आहे, बंदो गुनाहगार आहे, ख़तादार आहे। जॾहिं बि अल्लाह ताला जे दरबार में माफ़ी तलब कंदो उनखे माफ़ी ज़रूरु मिलंदी। हा, जेकॾहिं हाणे माफ़ी तलब करण जे लाइ हिकिड़ी मुस्लिम शरीफ़ में हदीस बि आहे, मिशकात शरीफ़ में बि उहा हदीस आहे त बनी इसराइल कान फी बनी इसराइल रजुलन क़तल तिसअतन व तिसईन इंसान, त सरकार फरमाए त उन 99 क़तल कया। क़तल केॾो वॾो जुर्म आहे जो क़ुरान करीम में ओमे यक़तुल मुमिन मुतअम्मिदन, जंहिं मुमिन खे क़तल कयो ॼाणे वाणे फजज़ाउहु जहन्नम ख़ालिदन फिहा, उनजी जज़ा हमेशह जहन्नम आहे। माना उहो हमेशह जेकॾहिं कंहिं इस मुमिन खे कलमे पढ़ण वारे खे मुस्लमान खे क़तल कयो अथई त उहो हमेशह जहन्नम में रहंदो। बल्कि एसि ताईं इंसानियत जे लाइ त क़ुरान करीम में एतिरो हुकुम आहे ऐं अल्लाह ताला एतिरो हुकुम ॾिनो आहे, सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जेके दर्स ॾिना त जेकॾहिं इस्लामी कंट्री ऐं मुस्लमाननि जे मुल्क में जेकॾहिं को नॉन मुस्लिम थो रहे त उनखे चवंदा आहियूं असां ज़िमी काफ़िर। ज़िमी जो मक़सदु आहे त उहो जेको काफ़िर आहे उनजी इज़त, उनजी माल, उनजी जान असांजे ज़िमे में उनजी हिफ़ाज़त करणी आहे। बाज़ फ़ुक़हा था फरमाए जेकॾहिं कंहिं काफ़िर ज़िमी काफ़िर खे जेको असांजे मुल्क में थो रहे बग़ैर कंहिं माना जुर्म जे, बग़ैर कंहिं सबब जे, बग़ैर कंहिं न कंहिं न हुन मुस्लमाननि खे तंग कयो, न कंहिंजो हुन माल या पैसो लुटियो, उनजे बग़ैर माना जुर्म जे हुनखे कंहिं क़तल कयो त बाज़ फ़ुक़हा था फरमाइनि त उनखे जेको आहे उन जी सज़ा में जेको आहे किसास में उनखे बि क़तल कयो वेंदो। त छो त अल्लाह ताला उनखे असांजे ज़िमे में रखियो हुयो न। त हादी शरीफ़ अर्ज़ कयमि त उहो शख़्स जेको आहे क़तल कया, पोइ उहो शख़्स हिकिड़े राहिब वटि वियो, छो त जेको बनी इसराइलनि में जेके आलिम हूंदा उन्हनि खे राहिब चयो वेंदो। उन वटि वियो, उनखे वञी ॿुधाईं त मां हेतिरा क़तल करे चुको आहियां, छा मुंहिंजी अल्लाह ताला जे दरबार में माफ़ी थींदी, मुंहिंजी बख़्शिश थींदी? त उन ते हुन चयुसि त
ऐं तो एतिरा क़तल कया आहिनि, तुंहिंजी कीअं माफ़ी थी सघे थी? तूं हितां मुंहिंजे हितां हलियो वञ मूं वटां, ईअं न थिए जो तुंहिंजे करे मूं ते बि अज़ाब नाज़ुल न थिए। अस्तगफिरुल्लाह। हा, हुन ईअं जो चयो त हुनखे कावड़ आहे। हुन चयो जॾहिं 99 क़तल कया त पोइ भला हिन राहिब खे बि क़तल कयो वञा। त हुन चयो भला तूं चवीं तो बख़्शिश थियणी न आहे त पोइ तोखे छो छॾियां? उनखे बि क़तल कयईं। हदीस जा लफ़्ज़ आहिनि 100 हुनजा क़तल पूरा थिया। वरी पोइ ॿिए पासे भॼंदो वियो, ॿियनि खां पुछई त ॾियो ख़बर मुंहिंजी, भला मां 100 क़तल कया आहिनि, मुंहिंजी माफ़ी आहे? त कंहिं हुनखे ॿुधायो त हा, कुझु अलाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि, फलाणे इलाइक़े में था रहनि, फलाणे ॻोठ में, उहे हर वक़्तु अलाह जी इबादत में माहवई मसरूफ़ रहंदा आहिनि, उन्हनि ॾे तूं हलियो वञ। हर वक़्तु इबादत में मसरूफ़ रहण मां मक़सदु इहो बि असांजा दोस्त नाज़रीन न वठनि त हर वक़्तु सिर्फ़ु मस्जिद में ई रहणो आहे, सिर्फ़ु जेको आहे नमाज़ूं पढ़णियूं। जेकॾहिं मां पंहिंजी औलाद जी तालीम ऐं तरबियत थो कयां, इहा बि मुंहिंजी इबादत आहे। इंसानी हुकूक हा, में इबादत आहे, जेकॾहिं मां बिल्कुल। पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु थो रखां, उन्हनि जा हुकूक थो अदा कयां ऐं उन्हनि खे ख़ुशि थो रखां, त इहे बि जेका इहे बि इबादत में शामिल आहिनि। बेशक। माना अहिड़ा उहे बाना आहिनि, उन्हनि खे कंहिं ॿुधायो त तो उन्हनि ॾे उहे हर वक़्तु अलाह जे इबादत में मसरूफ़ था रहनि, यानी अलाह जे हुकुमनि खे टोड़नि नथा, बल्कि जेको अलाह उन्हनि खे हुकुम ॾिनो उहो ई पूरो था कनि। उन ॾे पोइ उतां उहो भॼणु शुरू कया। जॾहिं रस्ते में पहुतो त हुनजो रूह परवाज़ थी वियो। रूह परवाज़ थी वियो त जन्नत जा फ़रिश्ता बि अची पहुता, जहन्नम जा फ़रिश्ता बि पहुता। जहन्नम जा फ़रिश्ता चवणु लॻा ही 100 माण्हुनि जो कातिल आहे, हिनखे हीउ जेको आहे हिनखे असां जहन्नम में दाख़िल कंदासीं। जन्नती चवणु लॻा न, ही त हिनखे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ पैदा थी वियो ऐं भॼंदो हुयो अलाह जे बरगुज़ीदा बाननि ॾे, लिहाज़ा अलाह साईं हिनखे बख़्शींदो, असां हिनखे जन्नत में दाख़िल कंदासीं। जॾहिं इख़्तिलाफ़ थियो त पोइ अलाह ताला हिकिड़ो ॿियो फ़रिश्तो इंसानी शक्ल में मोकिलियो। जॾहिं हुननि फ़रिश्तनि जो पाण में इख़्तिलाफ़ पियो हले, हुननि जी ॻाल्हि ॿुधी, हुननि खे चई हाणे ईअं कयो, जिथां खां ई निकितो आहे उतां खां वठी ऐं वरी जंहिं वटि वञे पियो अलाह जे बाननि वटि, जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में, ओसि ताईं ॿई पासा ज़मीन खे तव्हां मापियो। जेकिथां जिथां निकितो आहे, जेकॾहिं हुन पंहिंजे आबादी खे, पंहिंजे ॻोठ खे वेझो आहे त पोइ हिनखे जहन्नम जा जेके आहिनि फ़रिश्ता खणी जहन्नम में दाख़िल। जेकॾहिं अलाह जे वलीअनि जे ॻोठ खे, इलाइक़े खे वेझो पहुतो आहे त पोइ हिनखे उहे त जन्नत वारा फ़रिश्ता खणी ओॾे दाख़िल कनि, अलाह जे बरगुज़ीदा बाननि जे निस्बत जे करे। पोइ जॾहिं उहा जॾहिं ज़मीन मापणी शुरू कई फ़रिश्तनि, त ज़मीन खे अलाह ताला हुकुम ॾिनो त तूं मुंहिंजे बरगुज़ीदा बाननि जे पासे खां तूं सुकड़जी वञ, माना वेड़जी वञ, जेके असां आसान सिंधी में लफ़्ज़ चवंदा आहियूं। हा, ईअं थियो। पोइ जॾहिं फ़रिश्तनि ज़मीन मापणी शुरू कई त हाज़िही अक़रब बिशिब्रिन फ़ग़ुफ़िर लहू, बसि पोइ हिकिड़ी गिराट, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं, हिकिड़ी ईअं गिराट हणी कंहिं शइ खे मापींदा आहियूं, हिकिड़ी गिराट सिर्फ़ु अलाह जे वलीअनि जे इलाइक़े खे वेझो पहुतो, जंहिं ॾांहुं वञे पियो उन्हनि ॾे त मूंखे, मां बि तव्हां सां गॾु इबादत कयां, मुंहिंजा गुनाह माफ़ थी वञनि। अलाह ताला हुनजा उनजे सदके गुनाह मां अञा उते पहुतो ई न आहे, अलाह जे बरगुज़ीदा बाननि ते अलाह ताला हुनजा सभु गुनाह माफ़ करे हुनखे जन्नती बणाए छॾियो आहे। यानी इहा आहे सोबत जो असरु। ऐं ईअं जेका आहे पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी घुरिजे अलाह ताला जे दरबार में। ऐं अलाह ताला जॾहिं बाने ते राज़ी थींदो आहे, हिकिड़ो सुवालु थींदो आहे त भाउ जॾहिं कातिल खे जेसि ताईं उहो मां पाण माफ़ न करे जंहिंखे क़तल कयो थींदो, उनखे कीअं थी जन्नत मिली सघे? त क़यामत जे ॾाढे ईअं थींदो, जेकॾहिं कंहिंखे क़तल कयो आहे, अलाह हुन खां राज़ी थी वेंदो त अलाह ताला हुन मक़तूल खे, जंहिंखे क़तल कयो हूंदो, रब साईं हुनखे फरमाईंदो, बंदा अॼु जेकॾहिं तूं हिनखे बख़्शींदे त अॼु मां तोखे बि जन्नत अता फरमाईंदुसि, हिनखे बि जन्नत अता फरमाईंदुसि। ईअं अलाह ताला बंदनि खे माफ़ी अता फरमाए छॾींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ईअं मां ॾाढो ख़ूबसूरती सां ॿुधायो। अच्छा, मां थोरो शेयर कंदी हलां त मूं पढ़ियो शश्ता दुरूद पाक जी आहे, गाइड आहे मूं वटि, बंदड़ी जंहिंखे पाण चवंदा आहियूं, त हुन में दुआ हुई त अलाह ताला पंहिंजे बाननि खे फरमाए थो त बाना तूं हिकिड़ो क़दम होॾे वधाए अचु ऐं 10 क़दम वधाईंदमि। पर असां वटि वरी मक़सदु इहो हूंदो आहे त रब ताला क़दम वधाए न ईंदो, त इन जो मक़सदु छा आहे? त रब ताला इंसान जे क़रीब थींदो या इंसान खे पंहिंजे क़रीब मां मुराद आहे त अलाह ताला जी रहमत वेझो थींदी। सुभान अल्लाह। यानी बंदा तूं हिकिड़ो कंदी, यानी फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो, मां तव्हांखे यादि कयां। बेशक बेशक। अलाह ताला जी यादि मां मुराद आहे त बंदा त सभु अलाह खे यादि आहिनि, जन्नती हुजनि या जहन्नमी हुजनि, मुस्लिम हुजनि या नान मुस्लिम हुजनि, सभु अलाह ताला खे यादि आहे। छो त पैदाई जंहिं कयो आहे त हुनखे सभु बंदा यादि आहे। उन मां मुराद इहा हूंदी आहे त बंदा तूं हिकिड़ो क़दम अॻिते ईंदे त मां तुंहिंजे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदुसि। जीअं सरकार फरमाए नी त अलाह ताला जो फरमान, जेको मूं ते हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो त अलाह ताला हुनजा 10 गुनाह माफ़ कंदो आहे, 10 दर्जा बुलंद कंदो आहे, ऐं हुन जो जेको आहे 10 हुन जूं बुरायूं मिटाए छॾींदो आहे।
इन मां मुराद अल्लाह जी रहमत हूंदी आहे। सुभान अल्लाह, ॾाढो ख़ूबसूरती सां मां ॿुधायो। ऐं प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधां थी। डॉक्टर अताउर रहमान कासमी कादरी असां वटि मौजूदु आहिनि। नाज़रीन, हिननि खां ज़रूरु नात शरीफ़ जो अर्ज़ु कंदासीं त ॿुधाइनि असांखे, असांजे व्यूअर्स खे, पर थोरो किचन जी तरफ़ बि ॾिठो वञे। सईदा आलम, क्या हो रहा है? फाइनल टच दिया जा रहा है। जी, फाइनल टच में क्या क्या होगा बताती चलें हमारे व्यूअर्स को। चटनी जो रेडी की है उसमें क्या क्या चटनी ऐड मैंने किया है? ग्रीन चटनी रेडी की है। ये सब तकरीबन हर घर में बनाई जाती है, तो मैं फिर भी रेसिपी शेयर करती चलूँ जिस तरह मैंने तैयार की है। कि हाफ कप के करीब मैंने धनिया लिया फ्रेश, और उसके बाद हाफ कप के करीब मैंने पुदीना लिया, और फिर उसे ग्राइंडर में डाला और उसमें नमक डाला, और लीमू का रस आप डालें तो बहुत बेहतरीन टेस्ट आएगा इसका। और अगर हाजमा चाहिए आपको तो बिल्कुल छोटा सा टुकड़ा लहसुन का ले लें, छोटा सा, ज़्यादा नहीं वरना जायका ख़राब हो सकता है। तो छोटा सा टुकड़ा लहसुन का लें और उसे ग्राइंडर में डाल के ग्राइंड कर लें, और फिर दही डालें, मिक्स करें। और फिर मसाला चाहती हैं तो आप ग्रीन चिली अपने टेस्ट के मुताबिक डाल सकते हैं। मैंने 2 ग्रीन चिलीज डाली हैं इसमें, और उसके बाद तैयार है ग्रीन चटनी। जबरदस्त। जिंजर गार्लिक पेस्ट भी इसमें डल सकता था ना? जी 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 जी, जिंजर गार्लिक मैंने दरअसल पेस्ट ही डाला है, क्योंकि मेरे पास आप सामने देख लें गार्लिक पेस्ट मौजूद है। हाँ, तो मैंने पेस्ट ही डाला है कि चूंकि मैंने आपसे कहा कि आप भी इस झंझट से छुटकारा पाना चाहते हैं, तो फिर मलका मसाले इस्तेमाल करें, अपने घरों में लाएं, आपको किसी किस्म की परेशानी का सामना नहीं करना पड़ेगा इंशाल्लाह। और सॉल्ट कौन सा यूज किया है आपने? सॉल्ट मैंने पिंक सॉल्ट 100% प्योर है, जो आपने शायद ना देखा हो, मुझे भी नहीं मालूम था इससे पहले, लेकिन मुझे मालूम पड़ा कि पिंक सॉल्ट भी होता है, जो कि मलका मसालों ने पाकिस्तान में पहली बार अपने मसालों में शामिल किया है। और ये 100% प्योर है और 3 दफा साफ किया गया है। तो फिर जो चीज बार बार साफ की जाए वो सेहत के लिए खराब तो हो नहीं सकती। तो ये जो लोगो है इनका कि लज्जत ने थामा सेहत का हाथ, तो इस पर गौर कीजिए कि वाकई लज्जत भी साथ साथ और सेहत भी साथ साथ। जबरदस्त लज्जत पकड़ा है, सेहत जो है। सो नाज़रीन, इन्हनि ॻाल्हियुनि सां अॻियां वधा थी प्रोग्राम जी तरफ़। ऐं सर्जन खे रिक्वेस्ट कंदसि त हाणे असांखे कलाम ॿुधाइनि। लो मदीने की, लो मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं, दिल को हम मतलाए अनवार बनाए हुए हैं, दिल को हम मतलाए अनवार बनाए हुए हैं। कश्तियाँ अपनी, कश्तियाँ अपनी किनारे से लगाए हुए हैं, कश्तियाँ अपनी किनारे से लगाए हुए हैं। अरे क्या वो डूबे जो मोहम्मद के तिराए हुए हैं, क्या वो डूबे जो मोहम्मद के तिराए हुए हैं। हाजिरो नाजिरो हाजिरो नाजिरो नूरो बशरो गैब को छोड़, शुक्र कर वो तेरे ऐबों को छुपाए हुए हैं, शुक्र कर वो तेरे ऐबों को छुपाए हुए हैं। वरफ़अना लका ज़िक्रक का तसव्वुर लेकर, वरफ़अना लका ज़िक्रक का तसव्वुर लेकर, नज़र हम गुंबदे खज़रा पे जमाए हुए हैं, नज़र हम गुंबदे खज़रा पे जमाए हुए हैं। एक झलक आज दिखा ए गुंबदे खज़रा के मकी
कुछ भी हैं दूर से दीदार को आए हुए हैं, कुछ भी हैं दूर से दीदार को आए हुए हैं। और क्यों न पलड़ा तेरे आमाल का भारी हो नसीर, क्यों न पलड़ा तेरे आमाल का भारी हो नसीर। अब तो मीज़ान पर सरकार भी आए हुए हैं, अब तो मीज़ान पर सरकार भी आए हुए हैं। लौ मदीने की तजल्ली से लगाए हुए हैं। सुभान अल्लाह ॾाढो ख़ूबसूरत कलाम पाक ऐं ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अवां जो। ऐं हाणे आउं मुफ्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी जी इलाही थोराइती आहियां जो अवां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढियूं ऐं हिन प्रोग्राम में अवां तशरीफ़ खणी आया। सो अवां जा थैंकफुल आहियूं। ऐं नाज़रीन, हिन सॼी ट्रांसमिशन सां जेको असां तावन कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि तावन कयो आहे ऐं जंहिंजो स्लोगन आहे लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, ऐं टैंग ठाहिण वारनि असां जिन प्रोग्राम सां तावन कयो आहे। असांजो जेको ख़ूबसूरत किचन सजायल आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि किचन सजायो आहे ऐं रेसिपी बि ऑलमोस्ट रेडी थी चुकी आहे। ऐं नाज़रीन, असां हींअर हलूं पिया हिकिड़ी ब्रेक जी तरफ़, साईअ जी तरफ़ वधूं पिया। झटी मोटी ईंदासीं, काॾे बि न वञिजो, असां सां जुड़िया रहिजो। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, अव्हांखे भली कार चऊं था, अव्हांखे ख़ुशामदीद चऊं था। हिन स्पेशल ट्रांसमिशन जेका रमज़ान जी ट्रांसमिशन आहे, अज़मत रमज़ान प्रोग्राम आहे। प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो ऐं अव्हांजे दिलनि जे क़रीब हीअ ख़ासि ट्रांसमिशन नशर कई वेंदी आहे जेका असांजी असर जे वक़्तु हूंदी आहे, जंहिं वक़्तु असां रोज़ो रखूं था, सहरीअ जो वक़्तु हूंदो आहे। ऐं इफ़्तार जे वक़्त में बि हीअ ट्रांसमिशन अव्हांजे लाइ हूंदी आहे, ख़ासि ट्रांसमिशन हूंदी आहे जंहिंसां तावन कयो आहे मलिका मसाला ठाहिण वारनि ऐं जिन स्लोगन ॾाढो सुठो आहे त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, ऐं टैंक ठाहिण वारनि बि तावन कयो आहे। ऐं असांजो जेको सॼो किचन आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे, ॾाढो सुठो किचन आहे। डिफरेंट शयूं आहिनि ऐं मसाला ॾाढा सुठा आहिनि, डिफरेंट मसाला आहिनि जेके घर में अव्हांखे पीसणा नथा पवनि, अव्हांखे घणी महिनत नथी करणी पए। ऐं ख़ासि करे रमज़ान जे महीने में जॾहिं अव्हां गर्मियुनि जे महीने में अव्हां रब जी रज़ा जे ख़ातिर जॾहिं रोज़ा रखो था ऐं जॾहिं अव्हां वरी किचन जी तरफ़ रुख़ कयो था, सहरी जो जेको वक़्तु हूंदो आहे, उनखां पोइ वरी सॼो रोज़ो रखी करे जॾहिं इफ़्तार जे टाइमिंग में अव्हां कुकिंग कंदा आहियो त बआसानी तव्हां मलिका जा जेके ठहियल मसाला आहिनि उहे इस्तेमालु करे सघो था पंहिंजे घरनि में। ऐं उन सां गॾोगॾु जेको टैंग आहे उहो बि तव्हां डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, तव्हां पंहिंजे घर में इस्तेमालु करे सघो था। हिकु ॾाढी सुठी ड्रिंक तयारु थी वेंदी आहे टैंग जी। ऐं हाणे आउं सईदा आलम जी तरफ़ वधंदसि, छो त बेसिकली जेको सॼो किचन आहे, जेको असांजो सॼो रंधिणो आहे, एॾो ख़ूबसूरत सईदा आलम ई संभालनि पियूं। ऐं पकोड़ा नज़र अचनि पिया, चटनी बि नज़र अचे पई ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां ख़ूबसूरती सां सईदा आलम सर्व करे चुकियूं आहिनि। ऐं अवां ॿुधायो सईदा आलम, ये डिश कैसे बनी? थोड़ा इन शॉर्ट आप इन द एंड बता दें, क्योंकि कुछ बहनें हमारी इन द एंड प्रोग्राम देखती हैं, तो शॉर्ट में आप बता दी चलें। और ड्रिंक कैसे तैयार करेंगी, कल कौन सी ड्रिंक तैयार की थी, आज क्या करेंगी? ज़रूर, पकौड़े तैयार हो चुके हैं और इन शॉर्ट में ये बताना चाहूँगी कि चूँकि चाइनीज़ पकौड़े थे तो इसमें वेजिटेबल और चिकन दोनों का इस्तेमाल किया गया है। तो वेजिटेबल्स में मैंने गाजर ली, बंद गोभी ली और शिमला मिर्च ली, जिसका बहुत अच्छा टेस्ट आता है। उसके बाद मैंने प्याज लिए और फिर मलका मसाले मैंने ऐड किए इसमें, जिसकी खुशबू बहुत प्यारी, जिसका जायका बहुत प्यारा, जो लज़्ज़त से भरपूर। तो मैंने वो ऐड किए हैं जिसमें से मैंने लज़्ज़त मसालों की काली मिर्ची इस्तेमाल की और लाल मिर्ची इस्तेमाल की और साथ ही साथ पिंक सॉल्ट जो स्पेशलिटी है इनकी वो ऐड किया। और पिंक सॉल्ट मैं आपको बताती चलूँ कि ये देखिए, पिंक सॉल्ट सिर्फ खाने में और दिखने में प्यारा नहीं बल्कि इसकी पैकेजिंग भी बहुत ज़बरदस्त है। अच्छा, कि आप ये पिंक कलर में ही है? पिंक कलर में है, वाकई ये पिंक कलर में है। और आप इसे ऊपर से खोलिए और ये सील नीचे दी गई है, यानी आप इस्तेमाल कीजिए, इस्तेमाल करने के बाद सील करके आप कहीं भी रख सकते हैं, कोई मसले वाली बात नहीं है। और इसी के साथ साथ मैं बताती मतलब चलूं जार कि की इतनी नीड नहीं है ना? नहीं 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 नहीं, मैंने कहा ना सहूलत ही सहूलत है लज़्ज़त मसाले इस्तेमाल करने में। उसके बाद मैंने चटनी बनाई कुछ इस तरह से कि धनिया पुदीना लिया, उसको साफ़ किया और जग में डाला, उसमें पानी ऐड किया, थोड़ा सा ग्रीन चिली ऐड की, अदरक लहसुन का थोड़ा सा बिल्कुल
थोड़ा सा पेस्ट ऐड किया जिससे अच्छा टेस्ट आ जाता है। जीरा पाउडर इस्तेमाल किया, वो भी लज्जत मसालों का है, पिसा पिसाया, कोई टेंशन वाली बात नहीं है। और अब मैं तैयार करने जा रही हूँ टैंग की ड्रिंक, जो कि बहुत ही ज़बरदस्त और लज्जत से भरपूर है। टैंग की ड्रिंक कल जैसे कि मैंने ऑरेंज फ्लेवर इस्तेमाल किया था, लेकिन आज मैं ज़बरदस्त सा लेमन और काली मिर्च का जो मिक्सचर है वो इस्तेमाल करूँगी। पीने में बहुत ज़बरदस्त, काली मिर्च भी सेहत के लिए बहुत अच्छी होती है और लेमन तो है ही बेहतरीन सेहत के लिए। खासकर रमज़ान में आप इसका इस्तेमाल करें, सहरी में और इफ्तारी में इंशाल्लाह आपको प्यास की शिद्दत का बिल्कुल भी एहसास नहीं होगा। खुद भी पिए और खुद भी बनाएं घर पर और दूसरों को भी तलकीन करें इसकी। और मैं अब आपके सामने ये बनाने जा रही हूँ और देखिएगा अब कितने क्विकली और कितने आसान तरीके से ये बन जाता है। थोड़ा सा आपने पीछे लिखा हुआ है कि जी एक जग में आप 11 टेबल स्पून डाल सकते हैं। जैसे ये है, मुझे अंदाजा है, अगर आपको अंदाजा नहीं है तो टेबल स्पून उठाइए और डालिए, मिक्स कीजिए। सईदा आलम, आप तो एक्सपर्ट हैं, आपको अंदाजा है। जी, मैं हर घर की औरत जो कुकिंग करती रहती है उसके लिए नमक मिर्ची चम्मच की जरूरत नहीं है। वो ढक्कन हो या कुछ भी हो, हाथ हो, खासकर नमक के लिए तो मैं अपने घर पे हाथ इस्तेमाल करती हूँ क्योंकि हाथ से अंदाजा है नमक और हाथ से डालने में मजा भी आता है। अंदाज़न आपने 11 स्पून एक जग में ऐड किए हैं। बिल्कुल। और उसमें चीनी की नीड नहीं है? नहीं है बिल्कुल भी। अब पहले आम जूस बनाते हैं तो उसमें पहले शुगर ऐड करें, उसे हल करें, उसके बाद कुछ ऐड करें, रस वगैरह। तो टैंग बिल्कुल इजी ड्रिंक है, बिल्कुल हाइड्रेटेड ड्रिंक है, कोई मसला नहीं है। तो हम जो आपको चीजें बता रहे हैं वो बिल्कुल इजी हैं, अपनी जिंदगी आसान कीजिए क्योंकि बहुत तरक्की हो चुकी है और इंसान बहुत बच्चे भी बासानी मतलब वो शौक से भी पीते हैं और बिल्कुल बिल्कुल करते हैं। बच्चे अक्सर वैसे जो चीजें पसंद करते हैं वो उनकी सेहत के लिए अच्छी नहीं होती। जैसे वो जिद करते हैं कि अम्मी मुझे ये चाहिए, मुझे ये चाहिए, तो माँ बाप नहीं दिलाते क्योंकि वो कहते हैं ये सेहत के लिए अच्छा नहीं है। लेकिन बच्चों की जो पसंद है वो ये है टैंग, और टैंग ये बहुत ही जबरदस्त है जी। और आप इसे मना ना करें बच्चों को पीने से क्योंकि ये फुल ऑफ विटामिन सी है, इम्यूनिटी सिस्टम आपके बच्चों का मजबूत होगा। ज़बरदस्त, बेहतरीन। सईदा आलम, अब मैं आपसे रिक्वेस्ट करूंगी, किचन का काम तो आपने बहुत बखूबी बहुत अच्छे तरीके से सरंजाम दिया है और अब हमें खूबसूरत सा कोई एक कलाम पाक सुनाएं। बिल्कुल बिल्कुल। दुरूद पाक से आगाज करूंगी। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके, महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके, अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तामा सदके। अची अर्ज कयो अमड़ी साईं सुई माविन्याईया, अची अर्ज कयो अमड़ी साईं सुई माविन्याईया, सन्नी सुई लाए कमरो रोशन रोशन करण तमा सदके, महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके, अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तमा सदके। चंद्र चौधी खाब चिटो मदनीय जो नूर मथे, चंद्र चौधी खाब चिटो मदनीय जो नूर मथे, जह दिल समन्यो आहे तह मन्यण तमा सदके, महबूब मोहम्मद जे मुरकण तामा सदके, अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तमा सदके। मुझे मीर मोहम्मद जा सोनो शहर निरालो आ, मुझे
मोहम्मद जो सोनो शहर निरालो आ जिह ज़ियारत कई आहे ज़ियारत करण तमा सदक़े महबूब मोहम्मद जे मुरकण तमा सदक़े अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तमा सदक़े अम्मा आयशा सिद्दीक़ा जी सुई लहण तमा सदक़े। सुभान अल्लाह, बहुत ख़ूबसूरत आवाज़ जो ऐं ॾाढो ख़ूबसूरत कलाम पाक सादिया आलम जो आवाज़ ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो प्यारो आवाज़ आहे। नाज़रीन ऐं वरी गॾोगॾु कुकिंग बि ॾाढी सुठी कंदियूं आहिनि ऐं पाण बि ॾाढियूं प्यारियूं आहिनि। सादिया आलम आऊं अव्हांखे रिक्वेस्ट कंदमि त तव्हां अचो ऐं हाणे अची मूंसां गॾु वेहो ऐं रोज़े जो टाइम हूंदो आहे ऐं रोज़े जी हालत में वरी कुकिंग करणु वरी यको बीहणु सो सादिया आलम खे हाणे असां ईअं ई चवंदासीं त हाणे सादिया आलम रिलैक्स थी करे असां वेहे बिल्कुलु ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधूं था। अच्छा, अॼु जी जेका ट्रांसमिशन आहे असांजा जेके आयल महिमान आहिनि उन्हनि खे हिकिड़ो त असांजी ट्रांसमिशन ॾाढी सुठी इन जे लाइ हूंदी आहे छो त मुख़्तलिफ़ गेस्ट हूंदा आहिनि ऐं अॼु ख़ैर सां त ॿियो रोज़ो आहे पर जेका पूरी ट्रांसमिशन आहे हुन में डाइवर्सिटी हूंदी ऐं मुख़्तलिफ़ महिमान हूंदा ऐं टॉपिक्स डिफरेंट हूंदा पर हा इस्लाम सां रिलेटेड हूंदा ऐं जेके बि असां वटि सुवाल हूंदा आहिनि समटाइम्स असां कुझु पढ़ंदा आहियूं ऐं का शइ असांखे क्लियर कोन थींदी आहे या कंहिंखां बासानी वेही असां पुछी न आई सघंदा त असां हिन प्रोग्राम में हिन ट्रांसमिशन ज़रिए उहे सभु ॻाल्हियूं बि क्लियर कंदासीं कुझु डाउट्स बि क्लियर कंदासीं ऐं जेका ख़ासि ट्रांसमिशन आहे नाज़रीन ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त उन सां जेको ख़ासि ताउन कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि ताउन कयो आहे ऐं जंहिंजो स्लोगन ॾाढो सुठो आहे मूंखे ॾाढो वणंदो आहे त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु यानी लज़त बि हुजे ऐं गॾोगॾु सिहत बि हुजे ऐं इंसानु फिट रहे ऐं सुठो खाए पीए बि ऐं उन सां वरी गॾु टैंक ठाहिण वारनि बि हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे ऐं इन्हनि जो जेको ताउन आहे उहो सॼी ट्रांसमिशन में असां सां रहंदो। नाज़रीन हाणे हिकिड़ो क़दम अॻियां वधायां पई ऐं जेके असांजा आयल महिमान आहिनि सो हसनैन मजीद मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे आउं हाणे रिक्वेस्ट कंदसि त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम पाक असांखे ॿुधाइनि। सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह करियो। होला हो मां दिल जो गुजियो गालियूं सजण हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां हो मां दिल जो गुजियो गालियूं सजण हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां तो वटि त हुजे जी जाए न का जो कंहिंसां वेही अॼु सूर सलिया होला होला ओला ओला तो वटि त हुजे जी जाए न का जो कंहिंसां वेही अॼु सूर सलिया हो दर्दन जी हक़ीक़त माहे लका तोखे न चवां भला कंहिंखे चवां हो मां दिल जो गुजियो गालियूं सजण हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां हो मन इश्क में छा छा थी गुज़रिया तो मुखां कॾहिं कुझु कोन पुछो
हो मन इश्क में चाचा थी गुजरिया तो मुखा कने कुछ कोन पुछो होरी जीअं रुसी तो जाने खुदा तोखे न चवां भला कंहिंखे चवां हो मां दिल जूं गुझियूं ॻाल्हियूं सजण हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां सुन अर्ज़ही तालिब मौला जा हो सुनन जा सरदार सदा होला ओला 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 सुन अर्ज़ही तालिब मौला जा हो सुनन जा सरदार सदा महबूब मिठा मिसरी दाणा हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां हो मां दिल जूं गुझियूं ॻाल्हियूं सजण हो तोखे न चवां भला कंहिंखे चवां कई ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ तव्हांजो ऐं नाज़रीन हाणे वक़्त जो घड़ियूं पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियूं आहिनि सो हीअ जेका असांजी स्पेशल ट्रांसमिशन आहे उन सां जेको तावन कयो आहे उहो मलिका मसाला ठाहिण वारनि तावन कयो आहे ऐं उन्हनि जो स्लोगन ॾाढो सुठो आहे त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु ऐं हुन सां गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि बि असांजी हिन ट्रांसमिशन सां तावन कयो आहे ऐं उन्हनि जो स्लोगन बि ॾाढो सुठो आहे त बनाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते बहितर मुस्तक़बिल त पोइ इन खां वधीक छा खपे इन जा डिफरेंट फ्लेवर्स बि आहिनि सुठा फ्लेवर्स बि आहिनि ऐं टैंक जी जेका ड्रिंक तयारु थींदी आहे ॾाढी सुठी ऐं एनर्जेटिक ड्रिंक तयारु थींदी आहे जेको सईद आलम बि वक़फ़नि अव्हांखे ॿुधाईंदियूं हलियूं ऐं आउं बि वक़फ़नि अव्हांखे ॿुधाईंदी हलसि ऐं असांजी जेका सॼी ट्रांसमिशन आहे इन सां हिन जो तावन रहंदो सो नाज़रीन हाणे वक़्त जूं घड़ियूं त पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुकियूं आहिनि ऐं असां सां जेको तावन कयो आहे मलिका मसाला वारनि त उनजो जेके गिफ्ट हैम्पर्स आहिनि उहे बि मौजूदु आहिनि सो जेके आयल महिमान आहिनि उन्हनि सां गॾु ई गिफ्ट हैम्पर्स ज़रूरु गॾु वेंदा ऐं नाज़रीन जेका ट्रांसमिशन असांजी हलंदी आहे उहा ट्रांसमिशन सहरी जे टाइम ते बि हले थी ऐं इफ़्तारी जे टाइम ते बि हले थी ऐं जे लाइ नशर कई वेंदी आहे फेसबुक ते सॼो प्रोग्राम लाइव हली रहियो हुयो ऐं यूट्यूब ते चैनल पिणु मौजूदु आहे महरान TV ऑफिशियल जे नाले सां लाइक करे सघो था शेयर करे सघो था ऐं सब्सक्राइब बि करे सघो था ऐं अव्हां जेकॾहिं कनेक्टेड रहंदव त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी ऐं इंशा अल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं कि नवां महिमान हूंदा असां सां गॾु ऐं सईदा आलम जो साथ पिणु मौजूदु रहंदो सो हाणे मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त इंशा अल्लाह वरी सुभाणे ज़रूरु हाज़िर थींदासीं अल्लाह वाही अज़मत रमज़ान